कलोई बरसा LBOD के RD 211 वटा कटण जूं तैयारियूं आपाशी अमलो गरी मशीनरी ऐं पुलिस अटाला साण करे 0 पॉइंट पर पहुची वियो। LBOD के कट ॾियण खिलाफ इलाइक़े वासी सरापा एहतजाज, सवे माण्हू 0 पॉइंट पर पहुची विया। LBOD के कटण न ॾींदासीं, एहतजाज कंदड़ माण्हुनि जो ऐलान। वडे वजीर सैयद मुराद अली शाह जी जामशुरे जे DC के छंड वडे वजीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त डिप्टी कमिश्नर अवाम के रिलीफ की फराहमी में नाकाम रहियो आहे। वडे वजीर DC के छंड पटींदे चयो आहे त खेसि कमु करे ॾेखारियो वञे, माण्हुनि खे रिलीफ न ॾिनो वियो त खेसि घर मोकिलियो वेंदो। वडे वजीर ॿेड़ी में चढ़ी पंहिंजे ॻोठ वाहुर समेत सेवण तालके जे ॿोॾि सटियल इलाइक़नि जो दौरो कयो। मुतासिर इलाइक़नि जो फिज़ाई जाइज़ो वठण खां पोइ मुतासिरनि में राशन पिणु विरहायो। बोर्ड खां पोइ चमड़ी जूं बीमारियूं पखिड़िजी रहियूं आहिनि। सिंध काबीना कणक जी क़ीमत में वाध करे छॾी आहे। बोर्ड सबबि आबादगारनि खे तमामु घणो नुक़सानु पहुतो। बोर्ड मुतासिरनि जी हर मुमकिन मदद कई पई वञे। इतलात ते सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त झुडो ऐं मीरपुर ख़ासि में वॾा मसइला आहिनि। बोर्ड मुतासिर इलाइक़नि मां पाणी नेकाल न पियो थिए, ॾुखिया फ़ैसिला करणा पवंदा। रेस्क्यू में पाक फ़ौज, नेवी ऐं वफ़ाक़ी सरकार तमामु घणी मदद करे रही आहे। कराची समेत सिंध जे ॿियनि इलाइक़नि में तूफ़ान ऐं मींहुं। कराची जे इलाइक़नि मलीर, कोरंगी, गुलशन इक़बाल, शाह फैसल, बाडिल कॉलोनी, शारा फैसल, गुलिस्तान जोहर ऐं ॿियनि इलाइक़नि में तेज़ हवा सां मींहुं। बदीन ऐं ॿियनि इलाइक़नि में मींहुं सबबि बोर्ड मुतासिरनि जा तंबू उखड़ी विया। डीपलो बरसां, विज किरण सबबि 2 धनार फोत, ॻोठ कंडारो लुंड में खिवण किरण सबबि 22 वरे जो मूसा ऐं 20 वरे जो हाशम फोत थी विया। मौसमियात खाते जो चवणु आहे त हवा जो घटि दबाव हिन वक़्तु भारत जे उभरंदे इलाइक़े में मौजूदु आहे। थरपारकर, उमरकोट ऐं मीरपुर ख़ासि में मींहुं वसण जो इम्कान आहे। सिंध अंदर बोर्ड सबबि तबाहियूं जारी। दादू बरसा, पीर शाह के घारे ज़िला इंतजामिया पुराणे ॻोठ फिक्का ऐं ॻोठ अहमद खान जतोई रोड ते कट लॻाए छॾियो। ज़रियनि मूजिबि पाणी जो दबाव घटि न थियण ते प्लान C तहत इंडस हाईवे खे बारीचा स्टाप कट हयो वेंदो। पाणी रेलवे पुट वटां सिंधू नदी में छोड़ कंदो। भानसिदाबाद में बोर्ड बरक़रार। रिंग 1 ते पाणी जो दबाव। गिरड स्टेशन में पाणी दाख़िल थियण बैदि 3 ॾींहनि खां भानसिदाबाद में बिजली जी फराहमी बंदि। जोही रिंग बंद ते पाणी में लात जो सिलसिलो जारी। जोही ऐं दादू में ज़मीनी राब्तो बहाल न थी सघियो। जोही बोर्ड जे मुतासिर लाइ इमदादी कार्रवायूं शुरू थी न सघियूं। मुतासिर बुख काटण ते मजबूर। जोही शहर में आम वापे जी शयुनि जे अघनि में वाध। दवाऊं अणलब थी वियूं। मरीज़ तड़पण लॻा। गैस्ट्रो ऐं मलेरिया समेत ॿियनि बीमारियुनि में बि इज़ाफ़ो। खुर्शीद शाह बोर्ड जी सूरत हाल में चूंडुनि जे इम्कान खे रद्द करे छॾियो। आबी वसीलनि वारे वफ़ाक़ी वज़ीर खुर्शीद अहमद शाह चयो आहे त बोर्ड जी सूरत हाल में चूंडुनि जो इम्कान न आहे। जेकी चूंडूं थियणियूं हुयूं उहे बि न पियूं थियनि। बोर्ड सां तबाही आई पर इमरान ख़ान जलसा करे रहियो आहे। बोर्ड जो कारण माहौलियाती तब्दीली आहे। सिंध समेत मुल्क जे केतिरनि ई इलाइक़नि में बोर्ड सबबि तबाही थी आहे। औरत जज के धमकियुनि जो केस। इमरान खान खिलाफ दहशतगर्दी जी अंत वारी अदालत में केस जी ॿुधणी 20 सेप्टेम्बर ताईं मुलतवी। इमरान खान जे वकील बाबर अवान अदालत में मौक़िफ़ इख्तियार कयो त लिखियल बयान खे रिकॉर्ड न आंदो वियो आहे। बयान खे जांच जो हिसो न बणायो वियो। पुलिस ग़लत बयानी कई। हू जांच ऑफिसर खां दरख़्वास्त कंदो त ॿुधाए त छो थाणे ते घुराए रहियो आहे। JIT ऐं जांच ऑफिसर खे 2 भेरा बयान लिखी ॾिनो आहे। जॾहिं खां हीअ पुलिस आई आहे वकीलनि खे थाणे ते वञणो पइजी रहियो आहे। इहो तय करणु वठण त ॼाण जांच करणी आहे या हूअ हिरास में चाहिनि था। ॿुधणी दौरान प्रोसिक्यूटर मौक़िफ़ इख्तियार कयो त इहो JIT ऐं जांच ऑफिसर खे तय करणो आहे त जांच जो तरीक़ो कहिड़ो हूंदो
अदालत धुरिन जा दलील ॿुधण बैदि केस की ॿुधणी 20 सेप्टेम्बर ताईं मुलतवी करे छॾी। मूंखे नवाज शरीफ या अल्ताफ हुसैन सां न भेटियो वञे। दहशतगर्दी जो केस मुल्क ऐं दहशतगर्दी जे कानून जी तौहीन आहे। पीटीआई चेयरमैन इमरान खान चयो आहे त दहशतगर्दी जे कानून खे मज़ाक बणायो वियो आहे। रिमांड ते मोकिलण वारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई जी ॻाल्हि दहशतगर्दी आहे त पोइ कंहिंखे बि दहशतगर्द बणाए सघिजे थो। माण्हुनि खे रिमांड ते तशदुद करण वारनि वटि ॿीहर मोकिलियो वेंदो आहे। जेल में तशदुद जी तस्दीक जेल सुप्रिंटेंडेंट कंदो आहे। चार्ज संभाली त फौरी इंसाफ की फरामी इल्तिवा में पियल केसनि जे ललकारनि खे मुंहुं ॾियणो पियो। पाण मुरादो नोटिस जे इख्तियार जो इस्तेमाल बि हिकु चैलेंज हो। चीफ जस्टिस सां पाकिस्तान जस्टिस उमर अता बंदियाल चयो आहे त खेसि ख़ुशी आहे त इल्तिवा में पियल केसनि जो तादाद घटिजी 50,265 ताईं पहुतो आहे। रुगो जून में 6,458 केसनि जो फ़ैसिलो कयो वियो। जजिस पंहिंजी मोकलनि खे कुर्बान कयो। 6 महीननि दौरान इल्तिवा में पियल केसनि में घटिताई आणे 45,000 ताईं आंदो वञे। खैरपुर में भाइटे मामूली ॻाल्हि तां चाचे खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। जवाबदार सदी फायरिंग में संदसि चाचो मीर इकबाल टालपुर ज़ख़्मी थी पियो। खेसि ॻणती जोगी हालत में अस्पताल आंदो वियो जिते हुन दम धणी हवाले कयो। बाड़ो भरसा लांगो में मिल्कियत तकरार तां धुरिन में झेड़ो। हिकु ॼणो क़तल 2 ज़ख़्मी थी पिया। ॼा मुनीर अहमद डहर जे बंगले ते 2 धुरिन में मिल्कियत तकरार तां झेड़ो थी पियो। फायरिंग में अली हसन सेपियो मारिजी वियो। मुग़ल सेपियो ऐं ख़ालिद हुसैन सख़्त ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे नाज़ुक हालत में रहीम यार ख़ान अस्पताल मुंतक़िल कयो पियो त उबाड़ो पुलिस वाक़े वारे हंधि पहुची वई। ज़ख़्मियुनि इल्ज़ाम हणियो आहे त संदन नौजवान बंगले ते नौकरी कंदा हुआ। गोगी खान डहर ऐं अकील अहमद डहर हमलो कराए संदन नौजवान क़तल करायो। आई पडीदन भरसां पुराणे तकरार तां जवाबदार फायरिंग करे औरत खे क़तल करे छॾियो। ॻोठ मुराद राजपर में हथियारबंदनि जी फायरिंग में 22 वरे जी नाज़िया राजपर मारिजी वई। पुलिस ज़रियनि मूजिब 12 वरे खां जारी संगावती तकरार तां हिन वक़्त ताईं 4 ॼणा क़तल थी चुका आहिनि।